बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिहिल करीम व आलिहि तय्यबीन ताहिरीनल मासूमीन। अम्मा बाद फ़क़द क़ाल सुब्हानहु व तआला फ़ी किताबिहिल मजीद। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वल्लज़ीना आमनू व हाजरू व जाहदू फ़ी सबीलिल्लाहि वल्लज़ीना आवौ व नसरू उलाइका हुमुल मुमिनून हक़्क़ा। मोअज़्ज़िज़ नाज़रीन, अॼु असां मुरब्बी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं मुहसिन इस्लाम शख़्सियत हज़रत अबू तालिब अलैहिस्सलाम जी ज़िंदगी ते चंद आराइज़ पेश कंदासीं। हज़रत अबू तालिब अलैहिस्सलाम जी ज़िंदगी कंहिं तारीफ़ जी मुहताज नाहे ऐं हज़रत अबू तालिब अलैहिस्सलाम जी ज़िंदगी इस्लाम ऐं वहदानियत जे लाइ हमेशह रही। हज़रत अबू तालिब अलैहिस्सलाम उहा हस्ती आहे जंहिं हस्ती पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिफ़ाज़त कई। हज़रत अबू तालिब अलैहिस्सलाम जी विलादत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत खां 35 साल पहिरीं 549 ईस्वी ते थी ऐं संदसि विलादत वक़्तु संदसि नालो अब्द मुनाफ़ ऐं बाज़ रवायतनि जे मुताबिक़ इमरान रखियो वियो। ऐं हज़रत अबू तालिब अलैहिस्सलाम जो ख़ानदान जेको आहे हिकु अज़ीम ख़ानदान, अरब जे ख़ानदाननि में सभ खां जेको वधीक अज़ीम ख़ानदान आहे उहो आहे बनी इस्माइल। ऐं बनी इस्माइल वञा जेको अज़ीम ख़ानदान आहे उहो आहे क़ुरैश जो ख़ानदान। ऐं क़ुरैश वञा जेके साहिब फ़ज़ल इंसान आहिनि उहे आहिनि बनु हाशिम। ऐं हज़रत अबू तालिब अलैहिस्सलाम बनु हाशिम जो अहम रुकन हुयो। हज़रत अबू तालिब अलैहिस्सलाम जो वालिद हज़रत अब्दुल मुत्तलिब। हज़रत अब्दुल मुत्तलिब जंहिंखे शैबतुल अरब चयो वेंदो हो ऐं उहो उनजो वजूदु मके वारनि जे लाइ कंहिं नेमत खां घटि न हो, छो जो उन वक़्तु मके जा हालात अहिड़ा हूंदा हुआ जो पाणी जी किलत या खाधे खुराक जी किलत। ऐं हज़रत अब्दुल मुत्तलिब उन दौर में माण्हुनि जी मदद कंदो हो जंहिं दौर में माण्हू पीअण जो पाणी पैसनि ते वठंदा हुआ। ऐं हज़रत अब्दुल मुत्तलिब जी मुसलसल जदोजहद खां पोइ हुन ज़मज़म जो खोज लॻायो जेको 500 सालनि खां बंदि हो ऐं हज़रत अब्दुल मुत्तलिब उन खे नए सिर जारी कयो जेको अॼु बि मके जी आबादी जो सबबु आहे। संदसि वालिदा माजिदा हज़रत फ़ातिमा बिनते अमर बा फ़ज़ीलत ख़ातून हुई ऐं हिकु अज़मत वारी ख़ातून जंहिंजे लाइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़ख़्रु कंदे फ़रमाइनि था अना इब्नुल फ़वातिम, या बाद रवायतनि में अना इब्नुल फ़वातिम सलासा, ऐं 3 फ़ातिमाउनि जो पुटु आहियां जंहिं मां सभ खां क़रीब तरीन फ़ातिमा बिनते अमर जेका हज़रत अबू तालिब ऐं हज़रत अब्दुल्लाह जी वालिदा हुई। संदसि ज़िंदगी में तमामु अहम ज़िंदगी गुज़री आहे हज़रत अबू तालिब अलैहिस्सलाम जी। संदसि पेशो हूअं त पाण मालदार हुया ऐं एतिरा मालदार हुआ जो जॾहिं संदसि पैदाइश अथई त संदसि पैदाइश वक़्तु हज़रत अब्दुल मुत्तलिब 100 ऊठनि जो अक़ीक़ो कयो जेको उन दौर में कंहिं बि अरब ख़ानदान में सभ खां वॾो अक़ीक़ो हो। इन खां पहिरीं एॾो वॾो अक़ीक़ो हज़रत अबू तालिब जे भाइरनि जो सिर्फ़ु थियो हो, बाक़ी ॿिए कंहिं ख़ानदान में 100 ऊठनि जो अक़ीक़ो न थियो हो। संदसि फ़इलनि मां सभ खां वधीक भलो फ़इल इहो हो त पाण नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जान, माल ऐं औलाद खां वधीक हिफ़ाज़त कई। अगरचे बाज़ मुतअसिब माण्हुनि इहो चयो आहे त हज़रत अबू तालिब ईमान न आंदो, लेकिन संदसि ईमान ते अहल बैत अलैहिस्सलाम जूं ऐं मासूम हस्तियुनि जूं गवाहियूं मौजूदु आहिनि ऐं क़ुर जी बि गवाही मौजूदु आहे। वल्लज़ीना आवो व नसरू उलाइका हुमुल मुमिनून हक़्क़ा, ऐं उहे माण्हू जिन्हनि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पनाह ॾिनी ऐं मदद कई उहे ई हक़ीक़ी मोमिन आहिनि। या
सही बुखारी में हदीस आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, अना वकाफ़िल यतीम फिल जन्नत मां, आऊं ऐं यतीम खे पालींदड़ असां गॾु जन्नत में हूंदासीं। यानी जेको आम यतीम खे पाले उहो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु हूंदो, जेको नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हस्ती खे पाले उनजो छा मक़ाम हूंदो। ऐं हज़रत अबू तालिब जा तमामु घणा कारनामा हुजण सां गॾोगॾु पाण हर मुमकिन कोशिशि कई, हता कि कुरैश उन्हनि खे वॾियूं आछूं, सरदारी जी आश, तमामु कुरैश ते सरदारी जी आश, ऐं उन खां अलावा शादी जी आश, ऐं उन खां पोइ धमकियूं बि ॾिनऊं। एतिरे क़दुरु जो बाज़ औक़ात इहो बि चयूं त तूं असांजो जेको वणे उहो पुटु पाल, तूं मोहम्मद असांजे हवाले कर। हज़रत अबू तालिब उन्हनि खे इहो ई जवाबु ॾिनो, छा इहो इंसाफ़ु आहे जो आऊं पंहिंजो पुटु तव्हांखे ॾियां, तव्हां क़तलु करियो ऐं आऊं तव्हांजो पुटु वरी पालियां। ऐं संदसि इहा करामतनि वारी हस्ती 10 बासत ते 26 तारीख़ 26 रजब ते संदसि रहलत थी, ऐं रहलत खां पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम संदसि गुस्ल, कफ़न ऐं दफ़न जो इंतज़ामु कयो, ऐं पंहिंजे वालिद किरामी हज़रत अब्दुल मुतलिब जे महज़र में उनखे मके में दफ़न कयो वियो, जिते अॼु बि रहमतनि जो नुज़ूल आहे। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।